अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां के खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। गुस्ताखाना खाकनि ख़िलाफ़ खैबर में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। खैबर में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी वारा ख़ाका शाया करण ऐं गुस्ताखनि जी सरपरस्ती करण ते सॼी दुनिया में मुसलमाननि फ्रांस जे ख़िलाफ़ कावड़ में वरतल आहिनि। खैबर जे फारूक आज़म मस्जिद खां हिकु वॾी रैली कढी वई, जंहिं जी अॻुवाणी जमीयत उलमा इस्लाम जे मौलवी अब्दुल हक खैबर, रजब अली नूह पोटरो, सारंग मंगवाणो, सलीम सिंधी, कारी मोहम्मद अली, हाजी अब्दुल रज़ाक खैबर, रफ़ीक मला, मोहम्मद हुसैन चौहान, अब्दुल रशीद मला ऐं खैबर जे सियासी समाजी शहरनि मुज़ाहिरनि भरपूर शिरकत कई। इन्हनि सां तालुकात ख़त्म कनि, इन्हनि सां सिफ़ारती ऐं तिजारती तालुकात ख़त्म कनि ऐं इन्हनि खे जेका जिन बि गुस्ताखी कई आहे उन्हनि खे करार वाक़ई सज़ा ॾिनी वञे ऐं ॿीहर मुस्लमाननि जी दिलि आज़ारी बंदि कई वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी जो सिलसिलो फिलफौर बंदि कयो वञे ऐं इन खां पोइ जेको आहे उन सां गॾोगॾु जेको पिशार बम धमाको जेको थियो आहे उन जे लाइ असांजी वक़्त जे हुक्मराननि खे इहा अपील आहे त जेके मुजरिमनि, जेके सहूलतकार जिन धमाको कयो, जिन उन्हनि जी सहूलतकारी जो जेको आहे माना कमु सर अंजाम ॾिनो, उन्हनि खे फिलफौर गिरफ़्तार करे फाही ते लटकायो वञे। ठीकु आहे। अॼु खैबर शहर जे गयूर आवाम जो ही एहतजाजी मुज़ाहिरो फ्रांस जे हुकूमती सतह ते ही गुस्ताखाना अॻु में बि वाक़िया थिया आहिनि, लेकिन हुकूमती सतह ते दुनिया में पहिरियों चकर वाक़ियो थियो आहे जंहिंजी असां निदा था कयूं, सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं इन कटपुतली हुक्मराननि खे ॿुधाइण था चाहियूं त हीअ आवाम जा जज़्बात ॾिसो। हीउ नंढिड़ो ॻोठु आहे, हज़ारनि जी तादाद में आवाम रोडनि ते आहिनि, बल्कि पूरे पाकिस्तान जे हर चप्पे चप्पे में न बल्कि पूरी दुनिया जे हर घटी में माण्हू एहतजाज पिया कनि त पाकिस्तान जे हुक्मराननि खे खपे त फौरी तौर ते हिननि जो सफ़ारत खानो बंदि कयो वञे ऐं पाकिस्तान में जेको तिजारती तालुकात आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु करे इहो ऐलान कनि त असां एटमी कुवत आहियूं। जेकॾहिं हुननि सही रस्तो इख़्तियार न कयो त असां अॻी हिकमत अमली तयारु कंदासीं। ऐं जेको पेशावर जो जेको वाक़ियो थियो आहे असां सम्झूं था त हीउ क़ाबिल मज़म्मत वाक़ियो आहे, लेकिन असां हुकूमत ऐं आला इदारनि खां इहो मुतालबो कयूं था त जहिड़े तरीक़े सां पेशावर में कुझु साल अॻु में हिकिड़ो आर्मी पब्लिक स्कूल ते हमिलो थियो हो, उन्हनि सभिनी खे शहीद करार ॾिनो वियो हुयो ऐं उन्हनि सां तमामु आलमी इदारा गॾु बीठा, हुकूमत गॾु बीठी। अॼु मदरसनि जा तालिब शहीद थी विया आहिनि। असां सम्झूं था त बैरूनी इन में साज़िशूं आहिनि, लेकिन असांजे हुकूमत खे ऐं पाकिस्तान जे आला इदारनि खपे त उहे मदरसनि ते हथु रखनि ऐं मदरसनि जे बचनि खे पंहिंजो बच्चो सम्झनि। जेकॾहिं बच्चो न सम्झंदा त पोइ मज़ामती तहरीक हलंदी रहंदी। उन्हनि वधीक चयो त फ्रांस जे सदर ते असीं लाइनत था विझूं जेको खाकनि जी सरपरस्ती करे रहियो आहे। फ्रांस जे सदर समूरे मुस्लिम उम्मत जा जज़्बा मजरूह कया आहिनि। पाकिस्तान खे फ्रांस जे ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि सां राब्तो करणु, OIC जो फॉर्म इस्तेमालु करणु घुरिजे ऐं मुसलमान फ्रांस जी शयुनि जो बाइकाट कनि, का बि फ्रांस जी ठहियल शइ इस्तेमालु न कनि। पेशावर बम धमाके जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जेके बि सहूलियतकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे फाही ते लटकायो वञे।